सां गॾु मां तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जे रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ एजाज़ अहमद शेख जी अॻवानीअ में ॾोहारनि ख़िलाफ़ मुअसर कार्रवायूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO खिपरो रहम हुसैन वसवाणो मातहत अमले सां गॾु सरेआम फहाशी पखेरन जे ॾोह में अकरम जत, राजू भील, झनूर भील, हिना मलक, सानिया मलक ऐं अनम मल्ला खे गिरफ़्तार करे वरितो। SHO टंडो आदम गुलाम शबीर दिलवानी इक़दाम क़तल केस जे जांच दौरान जवाबदार बाबर अली चाकरानी वटां हिकु TT पिस्टल हथ कयो वियो आहे। SHO ॼाम नवाज़ अली, मुनवर हुसैन राजपर, मंशात फरोश अली, बहार शेर खान, शेर जंग ऐं मैशूक अली खे गिरफ़्तार करे 63 बोतलूं विस्की, 100 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। मंशा जी स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ मोटरसाइकिल ऐं मंशा जे विकिरो मां हासिल थींदड़ रक़म 5000 रुपया हथ करे वरिता आहिनि। इंचार्ज CIA सांगड़ अकबर अली मरी ऐं SHO पीरूमल इसाक वसंगरासी जी गॾियल कार्रवाई गुटके जे डीलर नदीम चांडियो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 2200 गुटका पुड़ियूं ऐं मंशा जे विकिरे मां हासिल कयल रक़म 400 रुपया हथ करे वरिता आहिनि।